अल्लाह न करे पर को बि माण्हू अस्पताल में वेंदो आहे त उनखे उतां जो माहौल खौफ़नाक लॻंदो आहे। इहो ई सबबु आहे त केतिरा ई माण्हू अस्पताल वञण खां घणो घबराईंदा आहिनि, जेको रवैयो कहिड़ी बि सूरत में सुठो नाहे। दुआ आहे त कंहिंजो बि कमु अस्पताल में न पए, पर जेकॾहिं को बि मसइलो थिए त डॉक्टर खां मुआइनो ज़रूर कराइण घुर्जे। अस्पतालुनि में माण्हुनि जी सिहत बहाल करण जा ई इलाज थियनि था, जेके माण्हुनि जो ई फ़ाइदो हूंदा आहिनि। बहरहाल अस्पताल में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स हूंदा आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ मरीज़नि खे रखियो वञे थो। अहिड़े ई हवाले सां इमरजेंसी वार्ड बि हूंदो आहे, जिते इंतिहाई निगहदाश्त या घणी सार संभाल वारे मरीज़नि खे रखियो वञे थो। इन वार्ड में ऑन ड्यूटी डॉक्टर ऐं ॿियो मेडिकल स्टाफ 24 ई कलाक मौजूद हूंदा आहिनि, जेके मरीज़नि जी सिहत जी सार संभाल कंदा रहनि था। मरीज़ जो इलाज त हिकु डॉक्टर ई कंदो आहे, पर अस्पताल ख़ासि करे इन इमरजेंसी वार्ड में डॉक्टरनि जेतिरी ई या अञा बि डॉक्टरनि खां वधीक अहमियत नर्सुनि जी हूंदी आहे, पोइ उहे फीमेल हुजनि तोड़े मेल नर्स। बुनियादी तौर ते नर्सुनि जो कमु कंहिं बि मरीज़ खे डॉक्टर जी हिदायतुनि मूजिबि दवाऊं ॾियणु ऐं उन्हनि जो ब्लड प्रेशर, शुगर, दिलि जो धड़को वग़ैरह मॉनिटर करणु हूंदो आहे, जेका हिकु वॾी ज़िम्मेवारी आहे। इहो त वाज़िह आहे त मेल तोड़े फीमेल नर्स खे फर्स्ट एड ट्रीटमेंट जी तरबियत हूंदी आहे ऐं उहे कंहिं बि मरीज़ खे डॉक्टर जे अचण ताईं स्टेबल करण जी पूरी कोशिश कंदियूं आहिनि। मरीज़ खे इंजेक्शन ऐं ड्रिप खां वेंदे ऑक्सीजन ताईं जी फराहमी मेडिकल स्टाफ ई कंदो आहे। लगातार बुनियादनि ते फुल अटेंशन में रहण पंहिंजी जाइ ते वॾी ॻाल्हि आहे, जेका थी सघे थो त शुरूआती तौर नर्सुनि खे ॾुखी लॻंदी हुजे, पर वक़्तु गुज़रण सां गॾु इहा उन्हनि जी रूटीन ऐं आदत बणिजी वञे थी, जंहिंजे करे अस्पतालुनि में मौजूद मेल तोड़े फीमेल नर्सुनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे खेनि दाद ॾियण जी ज़रूरत आहे। इहे त हुयूं मेडिकल रिक्वायरमेंट्स या उहे ख़िदमतूं जेके नर्सूं मरीज़नि जी सिहत लाइ सरअंजाम ॾियनि थियूं। पर छा तव्हांखे ख़बर आहे त मेल तोड़े फीमेल नर्सुनि लाइ इन खां बि वधीक ॾुखियो कमु कहिड़ो हूंदो आहे, या इन खां सवाइ उन्हनि खे कहिड़ी तरबियत ॾिनी वञे थी? नर्सिंग स्टाफ मूजिबि इमरजेंसी वार्ड में जेको बि मरीज़ ईंदो आहे त असांखे उनजी ॿिनि तरीक़नि सां सार संभाल करणी हुजे थी। हिकु त उनजे मसइले खे जाचे उन मूजिबि उनजो इलाज करणो हुजे थो। ॿियो ऐं अहम इहो आहे त मरीज़ खे ज़हनी तौर ते होश में रखणु ऐं उनखे परेशान थियण खां बचाइण। जॾहिं त बेहोश मरीज़नि खे बि होश में आणे खेनि कंहिं बि हवाले सां परेशान न थियण जी ख़ातिरी कराइण हूंदी आहे, जेको कमु मेडिकल ट्रीटमेंट्स खां वधीक ॾुखियो हुजे थो। नर्सिंग स्टाफ जो चवणु आहे त को बि मरीज़ जॾहिं इमरजेंसी वार्ड में ईंदो आहे त डॉक्टर तोड़े मौजूद मेडिकल स्टाफ खेसि पेश तकलीफ़ जो संदसी ज़ुबानी ॿुधणु चाहींदा आहिनि, त जीअं उनजो पहिरियों ऐं सिधी रीत इलाज उनखे थींदड़ तकलीफ़ जो करे सघिजे। जॾहिं त वारिसनि खां बि संदसि मर्ज़ जे तरीक़ेकार बाबति पुछणो हुजे थो, पर सभ खां अहम मरीज़ जी ॿुधायल तकलीफ़ जो इलाज हूंदो आहे। नर्सिंग स्टाफ मूजिबि त मरीज़नि खे तकलीफ़ बाबति परेशान न थियण, खेनि होश में रखण ऐं उन्हनि खे सिहतयाबी जी ख़ातिरी कराइण इंतिहाई वॾो मसइलो हूंदो आहे, जेको इंजेक्शन्स, ड्रिप्स तोड़े ॿियनि मेडिकल फॉर्मेलिटीज़ खां वधीक ॾुखियो हुजे थो। हक़ीक़त में बि जेकॾहिं गौर कजे त इहो केॾो न ॾुखियो मरहलो आहे जो कंहिंखे बि कहिड़ी बि तकलीफ़ जे करे हिकु अहिड़े हंधि आंदो वञे जिते उनजे चौधारी मुख़्तलिफ़ हादसनि, परेशानियुनि ऐं ॿियनि मसइलनि जो शिकार माण्हुनि या मरीज़नि जा हुजूम हुजनि। अॻुवा टही पंहिंजी तकलीफ़ जे करे परेशान माण्हू ॿियनि जी तकलीफ़ खे ॾिसी वेतर मायूस थी वेंदो आहे। अहिड़ी सूरत हाल में ईमानदारीअ सां ड्यूटियूं कंदड़ मेडिकल स्टाफ वाकई बि जस लहणो त उहे कहिड़े नमूने ईंदड़ मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार मरीज़नि, जेके मुख़्तलिफ़ तबियत ऐं मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि जे करे मुख़्तलिफ़ मिज़ाज रखंदा आहिनि, जो न रुगो इलाज कनि था पर उन्हनि खे हौसलो ऐं हिमत ॾियण खां बि वसां नथा घटाइनि। आम माण्हू जेकॾहिं कंहिं बि हंधि को हादसो ॾिसी ईंदो आहे त उनखे कुझु ॾींहंनि ताईं निंड ई नाहे ईंदी, जॾहिं त मेडिकल स्टाफ सॼो ॾींहुं हिकु न पर केतिरनि ई क़िस्मनि जे मरीज़नि सां दिलेरीअ सां मुंहुं ॾिए थो। अहिड़ी सूरत हाल में मेडिकल स्टाफ तोड़े डॉक्टरनि जो मरीज़नि जे वारिसनि खां
रुगो हिकु ई मुतालबो हूंदो आहे त खेनि पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। हिक इंसान जी तकलीफ़ घटाए उनखे ज़िंदगी ॾियणु सॼी इंसानियत खे ज़िंदगी ॾियणु बराबरि आहे। उन करे ॾींहं राति मरीज़नि जी ख़िदमत कंदड़ मेडिकल स्टाफ खे दाद ॾियणु घुर्जे ऐं मरीज़नि जे वारसनि खे बि घुर्जे त उहे डॉक्टरनि तोड़े मेडिकल स्टाफ सां सहकारी रवैयो अख़्तियार कनि जेको उन्हनि ऐं उन्हनि जे मरीज़नि लाइ ई फ़ाइदेमंद हूंदो आहे।